नाज़िम मौर्य में बिजली जी डिघी लोड शेडिंग खिलाफ शहरिन तरफा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले से वीडियो लिंक पे मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयास सोलंकी। जी अयास। मोरो में वापडा सेब को इंतजामिया जो शहरन से माटेली माहवारो सलूक जारी है। शहर में कलाक ने कलाक बिजली बंद करे रहवासन के सख्त अजियतुन में विझी छड़ियो आहे, जैसे करे यंग सिविल सोसाइटी और मुख्तलिफ सियासी समाजी पार्टी के तरफा शहर के मुख्तलिफ हंधनि का एहतजाजी रैलियों कढ़ी सेबको वापडा इंजीनियर के ऑफिस के अॻियां इलामती बुख हड़ताल कई विया। अचो तो मुज़ाहिरीन से ॻाल्हि ॿोल कयूं था, उनजो छा चवणु आहे। रही SDO ये बई करप्ट आहिनि। असांजो मुतालबात इन्हनि खे हटाइणो आहे। मोरो में हथ रात लोड शेडिंग कराई वई आहे 16 कलाक। मोरो सां सफ़ा नाइंसाफ़ी आहे। करप्ट जेके ऑफिसर हिते वेठा आहिनि इन्हनि जे खिलाफ़ अॼु असांजो एहतजाज आहे। एक जगह वबा जेका हले पई उहे जे चवनि था त बाबा हुकूमत चवे थी त बाबा घर में वियो, जेकर एतिरी लोड शेडिंग कंदा त माण्हू घर में कीअं वेंदा। तो वापडा वारनि जी यानी नाजाइज़ी आहे। असां अॼु गॾु थियूं सभु जेके सियासी पार्टियूं उन्हनि सभु गॾु थियूं। असांजो अॼु मुतालबो आहे लोड शेडिंग ऐं जेके मोरे जेके बि आहे यार आज़ाद वोल्टेज आहिनि उहे जेके आहिनि से तब्दील कयूं वञे। दोस्ता चवनि बाबा तारूं मटायो ऐं ॿियो फीडर जेके आहिनि उहे ट्रिप पिया थियनि, उन्हनि ते लोड एॾो आहे जो हिते शहर बि एॾो वॾो थी चुको आहे जो हैदराबाद ऐं सखर जे विच ते मोरो तमामु वॾो शहर आहे। हिते फिल फोर 3 फीडर ॿिया वधाया वञनि, जॾहिं त 4 ॿिया आहिनि। जे न त हीअ ट्रिपिंग वारो मसइलो ऐं 11,000 तारुनि किरण जे करे ट्रांसफार्मर सड़ंदा। 16 कलाक लोड शेडिंग कई थी वञे ऐं जेका लाइट ॾिनी थी वञे उहा 150, 120, 130 जंहिंजे हिसाब सां जेके बि ग़रीब माण्हू या मोरे में रहंदड़ जेके बि आहिनि पूरे तबिको उन्हनि जो सामान पखो वग़ैरह या फ्रिज या इस्त्री सड़ियो थी वञे। मुतालबो इहो आहे त सड़ियल ट्रांसफार्मर मोर जा लॻाया वञनि। सॼे शहर जूं तारूं जेके पुराणियूं 11,000 चेंज कयूं वञनि। डिडक्शन बिल ख़तमु कया वञनि ऐं ग़लति रीडिंग ख़तमु करे जेके उन में मुलविस आहिनि उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हीअ मोरे माण्हुनि जो मुतालबो। मोरो शहर में जेके ट्रांसफार्म खजी खपाए छॾिया अथनि उहे वापसि करे लॻाया वञनि ऐं ट्रांसफार्म जेके तारूं आहिनि इहे जेके नयूं कयूं वञनि। मुतालबो कयो आहे वापडा सेबको इंतजामिया के आला अमलदारनि खां त शहर में जेके ज़बूर नाली जूं 11,000 वोल्टेज जूं तारूं आहिनि फौरी तौर ते उहे मटायूं वञनि ऐं जेको लोड शेडिंग जो आज़ार आहे उन ते बि कंट्रोल करायो वञे।